अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो एच साहब न्यूज़। आहियां कासिम ख़ासि खेड़ी। नाज़रीन, सकरण लॻ ॻोठ छपर खान खोसो जे रहवासियुनि पारां ॻोठ वेंदड़ रस्तो ज़बरदस्ती बंदि करण ख़िलाफ़ खोसा बिरादरी जे माण्हुनि पारां ज़ुल्फ़कार अली खोसो, नज़र हुसैन खोसो, नाज़िम खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में सकरंड थाणे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे बंदि कयल रस्तो खोलण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते हुननि जो वधीक छा चवणु हो, ॾिसूं था असगर लाखो जी हिन रिपोर्ट में। जो मसलो आहे गुलाम शाह लेगारी, इकराम लेगारी, छपर खान ॻोठ जो गस बंदि कयो वेठा आहिनि। असां बीमारी किथां टिपंदा, असांजो रस्तो ॾियनि, असांजो रस्तो आज़ादु खपे। इकराम लेगारी, इम्तियाज़ राव सभु असांजा गस बंदि कयो वेठा आहिनि। गस बंदि लॻो पियो आहे, छपर खान खोसे जो ॻोठ बंदि लॻो पियो आहे, गस लेगारनि बंदि कयो आहे। पाणी जे करे पाणी लेगारनि जो असांजो पाणी बि कोन्हे, लेगारी असांखे ॿोड़ियो बि वेठा आहिनि ऐं गस बि असांजो लेगारी बंदि कयो वेठा आहिनि। असांजी गुज़ारिश आहे असांखे गस आज़ादु कराए ॾियो, इहा असांजी महिरबानी थी वेंदी। जन खां इहो इहा गस असांजो बंदि कयो वेठा आहिनि लेगारी, गुलाम शाह लेगारी जा, ॿियो इकराम लेगारी जा। असांजा ॿार बचा बीमारी में फाथल आहिनि, असां वञूं केॾांहुं। असांजो गस खोलणा आहिनि, छपर खान खोसे जो ॻोठ जो आहे। मसइलो इहो आहे, जेके असां वटि आहिनि ॿिया वॾेरा आया हुआ, उन्हनि जो मुतालबो मोरी बंदि कयो। असांजो असां मोरी न बंदि कंदासीं, छो जो असांजो मोरी बंदि थियण सां असांजा घर ॿुॾी वेंदा। जो मुतालबो इहो हो, इन जे करे असां मोरी न बंदि कयो। इन वजह जे करे गस न बंदि कयो, असांखे गस नथा ॾियनि। कल्ह खां वठी असांजा ॿार बच्चा बीमार आहिनि, उन्हनि खे रस्तो नथा ॾियनि। उन जे करे असांजो मुतालबो आहे कि इन खां वॾेरनि खां सभिनी खां असांजो मुतालबो आहे त असांखे गस आज़ादु कराए।